पीटीआई जा केपी में निकतल काफ़िला इस्लामाबाद ॾांहुं रवान दवा। बुशरा बीबी ऐं अली अमीन गंडापुर की अगवाणी में निकतल मुख्य काफ़िलो सवाबी क्रॉस करे वियो। फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई कारकुन ऐं पुलिस आमने सामने। डोग कालाखान वटि भी चकरियूं। एमएनए आमिर डोगर, ज़ैन कुरैशी ऐं मुइन रियाज़ समेत केतिराई अगवान गिरफ़्तार। आईजी इस्लामाबाद 300 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी। शेखुपुरा, ओकाड़ा ऐं ॿियनि शहरनि मां भी पीटीआई अगवाननि ऐं कारकुननि जूं गिरफ़्तारियूं। हुकूमत भी पीटीआई के एहतजाज के मुंह ॾियण लाइ समूरा इंतजाम मुकम्मल करे वरिता। इस्लामाबाद मुकम्मल तौर सील। डी चौक ते वॾे अंग में पुलिस नफ़री मुक़रर। इस्लामाबाद के ॿियनि रस्तनि ते भी पुलिस ऐं एफसी एहलकारनि जो गश्त। चौकी नंबर 26, तरनोल ऐं संगजानी में रेंजर्स मुक़रर। ॿिन्ही शहरनि में मेट्रो बस सर्विस ऐं बस अड्डा भी बंद किया विया। मुख़्तलिफ़ मोटरवेज़ भी बंद। इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं लाहौर में इंटरनेट सर्विस बंद। इंतजामिया सुभाणे इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जा समूरा तालीमी इदारा भी बंद करने जो फैसलो करे छॾियो। हुकूमत कंहिंखां डिॼण वारी नाहे। डिफेड़ पखिड़ींदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो इस्लामाबाद जे फ़िज़ाई मुआइने बाद डी चौक ते मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणो हो त कंहिंखे भी इंतशार पखिड़ण जी इजाज़त न ॾिबी। मोबाइल फ़ोन सर्विस हले पई। कोशिश आहे त इस्लामाबाद वासियुनि खे घटि खां घटि तकलीफ़ अचे। डिफेड़ की सियासत कंदड़नि खां अवाम की तरक्की बर्दाश्त न पई थे। केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर सूबे के अवाम के तोहफ़ुज़ फराहम करण बदिरां इस्लामाबाद ते चढ़ाई करे तो। पीटीआई के एहतजाज ते वफ़ाक़ी वज़ीर जो सख्त रद्दअमल। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दक़ मलिक चयो आहे त पीटीआई जा अॻुवान पाण चई रहिया आहिनि त अचो असांखे गिरफ़्तार कयो। गंडापुर के एहतजाज खां अॻु पंहिंजे सूबे ते ध्यानु ॾियणु घुरिजे। इहसन इक़बाल चयो आहे त विगोड़नि जा नापाक इरादा नाकाम बणाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। उम्मीद है तो अज इन जो ड्रामो खत्म थी वेंदो। अमीर मकाम जो चवण है तो केपी जूं हालतूं ख़राब आहिनि ऐं वॾो वज़ीर एहतजाज की सियासत करे रहियो आहे। अॼोको एहतजाज पीटीआई के खात्मे जो आख़िरी सॾु साबित थींदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त डिफेड़ की सियासत कंदड़नि खे अवाम मोट नाहे ॾिनी। बानी पीटीआई माफ़ी घुरे त ॻाल्हियुनि जो रस्तो खुली सघे थो। कराची में ॻाल्हाईंदे नासिर शाह चयो त अमेरिकी ऐं इसराइली लाबी पीटीआई की हिमायत पई करे। पीटीआई दौर में 23 ज़मीनियूं चूंडियूं थियूं जिन मां 19 में खेनि शिकस्त मिली। बेलारूस जो 8 रुकनी वफ़द पाकिस्तान पहुची वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी इस्लामाबाद में बेलारूस के वफ़द की आजा कई। बेलारूस जो सदर सुभाणे पाकिस्तान पहुचंदो। बेलारूस के वफ़द में 43 कारोबारी शख्सियतूं भी शामिल। बेलारूस जो परॾेही वज़ीर, तवानाई, वापार, अदल ऐं इंसाफ वारा वज़ीर भी इस्लामाबाद पहुता। वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम बेलारूस के सदर अल्जेक्जेंडर लुकाशेंको जी आमद जो मुंतज़िर है। पाकिस्तान बेलारूस से लाॻापियल के क़दर की निगाह से ॾिसे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी कुरम में अमन अमान की सूरत हाल से गणती जो इज़हार कंदे चयो आहे त केपी हुकूमत शहरन के तोहफ़ुज़ ॾियण में नाकाम थी चुकी है। कुरम में माण्हू घरन में महफूज़ आहिनि। केपी के ईअं बदअमनी की बाहि में सड़ंदे नथा ॾिसी सघूं। पीपी केपी में अमन अमान यकीनी बणाइण लाइ पंहिंजो किरदार अदा कंदी। सिंधु दरिया में केनाल कढण वारे मनसूबे खिलाफ जस्कम जो सकरन में क़ौमी शाहराह ते 7 कलाक धरणो। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी धरणे के खिताब कंदे चयो त सिंधु मथां को भी डैम या केनाल क़बूल न आहे। सिंध दुश्मन मनसूबो ख़त्म न कयो वियो त 15 दिसंबर ते मटियारी बाईपास ते धरणो हयो वेंदो। सिंधु दरिया में नवा केनाल कढण खिलाफ सिंध सरापा एहतजाज। सिंध तरक्की पसंद पार्टी के सॾ ते मुख़्तलिफ़ शहरन में मुज़ाहिरा। बदीन, दादू, मेहड़, जेकाबाद, मातली, गढ़ी खेड़ो ऐं ॿियनि शहरन में एहतजाज। ठट्टू, नवाबशाह, टंडोबागो ऐं टंडो मोहम्मद खान में भी मुज़ाहिरा। शदादकोट, जामशोरो, नसीराबाद ऐं कंबर में भी एहतजाज कियो वियो। अॻुवाननि जो चवणु आहे त पाणी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सिंधु दरिया में गैर कानूनी केनाल कढण न ॾींदासीं।
सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ अवामी जमहूरी पार्टी जो कासिमाबाद का जामशोरे ताईं पैदल मार्च। कोटली डाउन स्ट्रीम वट गुल निशावर करे दरिया के बेटा पेश। अवामी जमहूरी पार्टी के सॾ ते कासिमाबाद का अल मंजर पुल ताईं पैदल मार्च करे कोटली डाउन स्ट्रीम वट गुल निशावर किया विया। सिंधु मार्च में वॾे अंग में औरतूं शामिल। अॻुवाणनि एहतिजाजी मार्च के खिताब कंदे चयो त सिंध जो अवाम कंहिं भी सूरत में नवा केनाल क़बूल न कंदो, फौरी तौर फ़ैसिलो वापस वरितो वञे। सिंधु दरिया ते दाड़ो नामंजूर। SUP जो मोहन दड़े खां निकतल पैदल मार्च लाड़काणे पहुची वियो। शानदार इस्तक़बाल गुलनि जी वर्खा। अॻुवाणनि चयो त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। सिंधु मां नवा केनाल ऐं डैम कढिया विया त सिंध बणजण बणिजी वेंदी। सिंध के पाणी न ॾिनो वियो त लखें एकड़ ज़मीन समुंड गिड़काए वेंदो। फ़ैसिलो वापस थियण ताईं एहतिजाज जारी रहंदो। ऐं असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाइण लाइ समूरी सिंध में तयारियूं जारी। एकता ईद खां अॻु ई सूबे जा नंढा वॾा शहर सक़ाफ़ती रंगनि सां रंगजण लॻा। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबन दौरान KTN ऐं कावज जे सॾ ते 1 डिसंबर ते एकता ईद भरपूर नमूने मल्हाइण वारे अज़म जो वर्जा। लाड़काणे में योगा ग्रुप पारां असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि एकता तक़रीब। सिंधी गीतनि ते झुमरियूं। बख्तावर पार्क में एकता तक़रीबूं। हिक ॿिए खे सिंधी टोपी ऐं अजरक जूं सूखड़ियूं ॾिनियूं वियूं। संदन चवणो हो त KTN ऐं कावश ग्रुप हमेशह सिंध जे मसइलनि खे उजागर कयो। असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे नारे हेठि सिंध हिकु थी वई आहे। 1 डिसंबर ते एकता ईद भरपूर नमूने मल्हाई वेंदी। दरिया खान मरी में ॻोठाणे मोहम्मद इकबाल मोरे जो क़त्ल जरगो। दरगाह सैयद सुलेमान शाह लकियारी ते थियल जरगे में जवाबदार दुर्मथां हिकु क़त्ल ऐं 2 ॼणनि खे ज़ख़्मी करण जो ॾोह साबित थियण ते मजमूई तौर ते 1 करोड़ रुपया ॾंढ विधो वियो। तकरारी 30 वेसा ज़मीन खमीसो मोर्जो धुर हवाले। ऐं ज़िम्बाब्वे पहिरीं वनडे मैच में पाकिस्तान के 80 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। 3 मैचेस ते बदल सीरीज़ में ॿुड़ी जी भेट में 1 मैच तां सरसी हासिल। ज़िम्बाब्वे जी क्रिकेट टीम पहिरियां बैटिंग कंदे 205 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम जवाब में 6 विकेट्स जे नुक़सान ते 60 रन्स ठाहे सघी। कप्तान मोहम्मद रुज़वान 19 रन्स ठाहे नुमाया रहियो। बरसात सबबु मैच ॿीहर शुरू न थी सघी। डक वर्थ लुइस मेथड तहत ज़िम्बाब्वे जी टीम खे 80 रन्स तां कामयाब करार ॾिनो वियो।